अस्सलाम वालेकुम नाज़रीन, राजा टाइम न्यूज़ में भली कार माया अमान जी होस्ट अन्नम मला नौशर ऑफ स्पेशल रिपोर्टर सज्जाद अली मेहमान इसकारब कॉलोनी नौशर ऑफ में इसकारब एम्प्लॉइज़ यूनियन डिवीज़न नौशर ऑफ जे तरफ़ा नवन शमूलियत कंदड़ मेंबरन सैयद कमरदीन शाह नसरुल्ला आलमानी अली नवाज़ बुर्जुल्फार सोलंगी ऐं ॿियनि जी मान में अॼु उन मौक़े ते शहीद इकबाल लाड़क जी कातलनि जी गिरफ़्तारी जे लाइ एहतजाज पिणु कयो वियो, जंहिंजी अॻवानी आल सिंध एजुकेशन यूनियन्स फेडरेशन सिंध जो जनरल सेक्रेटरी यासिर इकबाल लाड़क इसकारब एम्प्लॉई यूनियन नौशर ऑफ जो सदर सागर यूसुफ मंगी हाफिज़ गुलाम अब्बास बोयो वकार अली लाड़क फ़कीर अली नवाज़ सोलंगी आपका जो नसरुल्ला आलमानी सैयद कमरदीन शाह जुल्फकार सोलंगी ऐं ॿिया करे रहिया हुआ। उन मौक़े ते हिननि चयो त 2.5 महीना गुज़रण बावजूद पुलिस कातिल गिरफ़्तार करण जे लाइ तयारु न। हिननि ऐलान कयो त हिकु हफ़्ते अंदरि कातिल गिरफ़्तार न थिया त शहीद बनज़ीराबाद DIG ऑफिस आॾो एहतजाज कयो वेंदो। हिननि वॾे वज़ीर चीफ जस्टिस सिंध हाई कोर्ट IG सिंध खां मुतालबो कयो त पोरियत अॻवान इकबाल लाड़क जा कातिल गिरफ़्तार करे पोरियतनि जी बेचैनी ख़तमु कई वञे। होॾां इसकारब एम्प्लॉइज़ यूनियन डिवीज़न नौशर ऑफ में शामिल थींदड़ नवनि मेंबरनि खे अजरक ऐं टोपियूं पाराए भरपूर आजिया कई वई।